ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास में मुबैना अगवा थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां टायर साड़े धरणो हंयो वियो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ब्लॉक थी वियो आहे। ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। 10 ॾींहं अॻु साबो खे अगवा कयो वियो। पुलिस कुझु नथी करे, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। मीरपुर ख़ास में मुबैना अगवा थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां टायर साड़े धरणो हंयो वियो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ब्लॉक थी वियो आहे। ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। 10 ॾींहं अॻु साबो खे अगवा कयो वियो। पुलिस कुझु नथी करे, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। मीरपुर ख़ास में मुबैना अगवा थियल नौजवान की बाज़ियाबीअ लाइ संदसि वारसनि पारां टायर साड़े धरणो हंयो वियो आहे। मीरपुर ख़ास में मुबैना अगवा थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां टायर साड़े धरणो हंयो वियो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ब्लॉक थी वियो। ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। 10 ॾींहं अॻु साबू खे अगवा कयो वियो। पुलिस कुझु नथी करे, मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। मीरपुर ख़ास में मुबैना अगवा थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां टायर साड़े धरणो हंयो वियो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास हैदराबाद रोड ब्लॉक, ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। मीरपुर ख़ास में मुबैना अगवा थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि पारां टायर साड़े धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो।